झोल मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त झोल भरिसां यूसी वली मोहम्मद कीरियो जे ॻोठ आकिल चांडियो में औरतनि रहीम बख़्श चांडियो, अली गोर चांडियो ऐं ॿियनि जा घर बरसात सबबि किरी पट थी विया आहिनि। हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो मोहन झोलाई पंहिंजी रिपोर्ट में। मां यूसी वली मोहम्मद कीरियो जे ॻोठ आकिल चांडियो में मौजूदु आहियां, जिते केतिरा ई घर जेके आहिनि हालिया बरसात में किरी भिड़ो बणिजी विया आहिनि ऐं हिते जी जेका सूरत हाल आहे उहा तमामु संगीन ॿुधाई पई वञे ऐं हिते जेके ॻोठ जा तक़रीबन 30 खां 35 घर आहिनि उहे किरी ऐं भिड़ो बणिजी विया आहिनि ऐं हिते अञा ताईं चूंडियल नुमाइंदो आहे उहो केर बि हिननि मिसकिन ग़रीब पौरित माण्हुनि वटि लड़ी कोन आयो आहे ऐं इहे खुले आसमान हेठि वेठल आहिनि ऐं अचो त हिननि सां पुछूं त वधीक पाण खे छा था ॿुधाइनि। जी कुझु खाधो पीतो कोन्हे को ॿार बुखनि ते वेठा आहिनि ऐं ॻोठु जेको मोहम्मद आकिल चांडियो भिड़ो थी वियो आहे बाक़ाइदे, भली जेके ऑफिसर असांखे ॾिसणु अची हिते असां हाणे केॾांहुं ग़रीब आहियूं, का माली असांजी मदद अची कनि। असांजो ॻोठु इहो ताईं अखियुनि सां ॾिसो पिया घर जेके ढहिया पिया आहिनि, इहो माली मिल्कत जेकी आहे ज़ाती आहे, तव्हां ॾिसो पिया सॼी ड्रही पई आहे, सॼा घर ईअं पिया आहिनि ऐं जे ॿचिड़ा जेके आहिनि दर फदर लॻा पिया आहिनि, इहे टेंट लॻा पिया आहिनि, वठी कागर बागर जेके हयां थो खटूं वटूं जेके आहिनि भॼी पियूं आहिनि, जेको आहे असां हाणे असांखे चढ़ी जी जाइ बि कोन्हे, जेका मानी बानी माण्हू पचाए जा करे किथे वेहे किथे करे। ऐं असांजी अपील आहे हिन असांजे जेके हद जा ऑफिसर आहिनि उन्हनि सभिनि खे आहे ऐं वधि में वधि असांजी अपील आहे हिनखे नवीद डेरे खे आहे, जेकर असांजे हद जो आहे ऑफिसर, असीं वोटर बि उन जा ई आहियूं ऐं असां लाइ हिन टाइम ताणी अञा कुझु कोन्ह थियो आहे ऐं महिरबानी कई वञे असां ते जेको आहे सो असांजी मदद कई वञे। थियो आहे असांजी बरसाति में तंग करे छॾियो आहे, घर किरी विया आहिनि, भिड़ो थी विया आहिनि। एसी साहिब खे असांजी अर्ज़ु आहे भई माली ऑफिसर सभिनि खे ॾेरो नवीद खे असांजी मदद कनि, वोटर बि उन्हनि जा आहियूं, असांजी ॾिसनि ॻोठु मोहम्मद आकिल चांडियो भिड़ो थी वियो आहे, अची ॾिसनि मानी किथे पचायूं, किथे ॿार विहारियूं, टे कोन था मिलनि असांखे, वेठा ईअं ॿार वेला ॿार वेठा आहिनि, मींहं पुसनि पिया असांजा, खटूं वटूं भॼी पियूं आहिनि, असांजूं टड़ टपड़ सभु संदूकूं जेके हवा कपिड़ा टपड़ सभु हिलाया विया अंदरि जाइनि में, असीं ॿार ई वेठा आहियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।